अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 5 मई 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। आलमी मंज़र तां शी जिन ऐं ट्रंप जी मुलाक़ात वारे मामले ते बि ग़ौर वीचार कंदासीं त आख़िर समूरियूं अगकथियूं ग़लति कीअं साबित थियूं। उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िर 28वीं तरमीम सिंध खे छा ॾींदी। दहशतगर्दनि जे निशाने ते आयल बलूचिस्तान जी सूरतहाल बाबति बि तजियो अवां जे समातनि जी नज़र कबो। उन सां गॾोगॾु सिंधू माथिरी तहज़ीब जे इर्तिक़ा में दरिया जे किरदार बाबति बि लिखणी प्रोग्राम जो हिसो हूंदी त तालीम खाते में थींदड़ तजुर्बनि वारी कहाणी बि ॿुधाईंदासीं। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तजिया, तबसरा ऐं शाइरी प्रोग्राम में शामिल हूंदी। सभ खां पहिरियां बलूचिस्तान जी सूरतहाल ते नज़र विझूं था। बलूचिस्तान सदाईं दहशतगर्दनि जे निशाने ते रहियो आहे। दहशतगर्दी जा थींदड़ वाक़िया शहरियुनि ऐं मिसकिन मुसाफ़िरनि जूं हयातियूं खसे था वञनि। क्वेटा में रेल ते ख़ुदकश हमिलो कयो वियो, मुसाफ़िर मारिजी विया। इन समूरी सूरतहाल ते मोहम्मद काज़म जी ख़ुसूसी रिपोर्ट अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जेका असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। बलूचिस्तान जे गादी वारे शहर क्वेटा में चमन फाटक वटां गुज़रंदड़ ट्रेन भरिसां थियल ख़ुदकश हमले में घटि 14 माण्हू मारिजी विया, जॾहिं त 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। बलूचिस्तान हुकूमत पारां जारी कयल बयान में चयो वियो त चमन फाटक भरिसां हलंदड़ शटल ट्रेन सर्विस खे ख़ुदकश बम हमले जो निशानो बणायो वियो, जंहिंमें 14 माण्हू मारिजी विया, जिन में FC जा 3 एहलकार पिणु शामिल आहिनि। हुकूमती बयान मूजिबि फ़ौतियुनि में घणाई आम शहरियुनि, वाटड़ू माण्हुनि, मुसाफ़िरनि ऐं धमाके वारे हंध भरिसां घरनि में रहंदड़ माण्हुनि जी आहे। ॿिए तरफ़ बलूचिस्तान जे हिकु सीनियर पुलिस ऑफिसर ऐं सिविल इंतज़ामिया जे उहिदेदार घटि में घटि 20 फ़ौतियुनि जी तस्दीक़ कंदे चयो त अंग वधण जो बि ख़दशो आहे, जॾहिं त हमले जी ज़िम्मेवारी बलोच लिबरेशन आर्मी क़बूल कई आहे। तनज़ीम जे तर्जुमान पंहिंजे बयान में दावा कई त क्वेटा कैंट मां फ़ौजी एहलकारनि खे खणी वेंदड़ ट्रेन खे निशानो बणायो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चमन फाटक भरिसां थियल धमाके जी मज़म्मत कंदे चयो त दहशतगर्दी जूं अहिड़ियूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं पाकिस्तानी अवाम जे हौसले खे कमज़ोर नथियूं करे सघनि। असां हर क़िस्म जी दहशतगर्दी ख़तमु करण लाइ पंहिंजे अज़म ते क़ाइमु आहियूं। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी ॿुधायो त आचर जी सुबुह जो क्वेटा कैंट मां ईंदड़ शटल ट्रेन चमन फाटक भरिसां पहुती त धमाके जी ज़द में अची वई, जंहिंजे नतीजे में इंजण समेत 3 बोगियूं पटड़ी त लही वियूं। हुन चयो त हीउ बुज़दिलाणो दहशतगर्द हमिलो आहे ऐं अहिड़ा हमला असांजे अज़म खे कमज़ोर नथा करे सघनि। संदसि चवणु हो त भारत ऐं अफ़गानिस्तान मां हलंदड़ दहशतगर्द नेटवर्कनि जा नापाक इरादा कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾिना वेंदा। अखियुनि ॾिठनि शाहिदनि ॿुधायो त सुबुह जो 8 वॻे धारे जॾहिं शटल ट्रेन कोयले फाटक खां चमन फाटक भरिसां पहुती त बारूदी मवाद सां भरियल गाॾी ट्रेन सां टकराइजी वई, जंहिंखां पोइ ज़ोरदार धमाको थियो। धमाके सबबु हिकु बोगी खे बाहि लॻी वई ऐं उहा मुकमिल तौरु तबाह थी वई। क्वेटा रेलवे इख़्तियारियुनि ॿुधायो त शटल ट्रेन ज़रिए मुसाफ़िरनि खे कैंट स्टेशन खां सिटी रेलवे स्टेशन आंदो पए वियो ऐं उन्हनि खे जाफ़र एक्सप्रेस में सवारु थियणो हो। इख़्तियारियुनि मूजिबि उहे मुसाफ़िर पिशावर वञण वारा हुआ ऐं उन्हनि में घणाई सरकारी ऐं सिक्योरिटी एहलकारनि जी हुई, जेके ईद जूं मोकलूं गुज़ारण लाइ पंहिंजनि अबाणनि इलाइक़नि ॾांहुं वञी रहिया हुआ। रेलवे ट्रैक भरिसां केतिरनि ई घरनि खे बि नुक़सानु पहुतो आहे ऐं कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जूं बि ख़बरूं आहिनि। वाक़े वारे हंध ते
क्रेन पिणु मौजूदु आहे जंहिं ज़रिए बोगियुनि खे ट्रैक तां हटायो पियो वञे, जॾहिं त ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि खे सिविल इस्पताल जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो, पर उते मीडिया खे वञण जी इजाज़त न ॾिनी वई। वाक़े वारे हंध ते फ़ौज ऐं क़ानून लाॻू कंदड़ इदारनि जा एहलकार वॾे अंग में मौजूदु रहिया। इख़्तियारियुनि तरफ़ां अञा ताईं धमाके जी नोयत या फ़ौतिगियुनि बाबति मुकमिल बयानु जारी नाहे कयो वियो, जॾहिं त रेलवे लाइन भरिसां बीठल केतिरियुनि ई गाॾियुनि खे नुक़सानु पहुतो। वॾे वज़ीर मज़म्मत कई ऐं चयो त मासूम शहरियुनि, औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाए दहशतगर्द पंहिंजी दरिंदगी जो सबूत ॾेई रहिया आहिनि। मक़ामी माण्हुनि ॿुधायो त धमाको एतिरो शदीद हो जो उन जो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। फ़क़ीराबाद जे रहावासी नसीर अहमद ॿुधायो त ट्रेन वञी रही हुई ऐं उन में मुसाफ़िर बि मौजूदु हुआ त ओचितो धमाको थियो। धमाके सबबि असांजा घर तबाह थी विया। संदसि चवणु हो त असां सुतल हुआसीं त ओचितो धमाको थियो। घरनि जा समूरा शीशा टुटी विया ऐं दरवाज़ा ऐं दरियूं बि किरी पियूं। ईरान पारां पिणु वाक़े जी मज़म्मत कई वई आहे। ईरानी सफ़ीर चयो त ईरानी हुकूमत ट्रेन ते थियल बुज़दिलाणी ऐं नफ़रत जोॻे ख़ुदकश दहशतगर्द हमले जी मज़म्मत करे थी, जंहिंमें 20 खां वधीक बेगुनाह शहरी मारिजी विया आहिनि। यादि रहे त क्वेटा खां पिशावर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस अॻु बि बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जो निशानो बणिजंदी रही आहे। हीअ ट्रेन सुबुह 9 वॻे क्वेटा मां रवानी थींदी आहे ऐं ईंदड़ ॾींहुं शाम 7 वॻे पिशावर पहुचंदी आहे। दहशतगर्द हमलनि ऐं रेलवे ट्रैक ते तक़रीबकारी सबबि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हीअ ट्रेन सर्वस मुअतल पिणु रही आहे। गुज़िरियल साल 11 मार्च ते हथियारबंद शिदत पसंदनि बलूचिस्तान जे इलाइक़े बोलान में जाफ़र एक्सप्रेस ते हमिलो करे ट्रेन खे हाईजेक कयो हो ऐं मुसाफ़िरनि खे यरगमाल बणायो हो। जंहिंखां पोइ ट्रेन ऐं मुसाफ़िरनि जी आज़ादी लाइ फ़ौज पारां ऑपरेशन कयो वियो हो, जॾहिं त हमले में मुलस 33 शिदत पसंद मारिजी विया हुआ। हमिलो कंदड़ 18 सिक्योरिटी एहलकारनि समेत 26 माण्हुनि खे क़त्ल कयो हो। आचर वारे वाक़े में जाफ़र एक्सप्रेस खे सिधी रीति निशानो नाहे बणायो वियो, पर हिन भेरे उन लाइ मुसाफ़िर खणी वेंदड़ शटल ट्रेन ते हमिलो कयो वियो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़नि वाक़िअनि खे रोकियो वञे। बलूचिस्तान खे दहशतगर्दीअ जो ॿारु बणिजण खां रोकण लाइ क़दम खंया वञनि। मुल्क में जॾहिं बि का तरमीम कई वेंदी आहे, आइनी या क़ानूनी सुधारनि जे नाले ते सिंध सां दोखो कयो वेंदो आहे। हिन भेरे जॾहिं 28 तरमीम जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, तॾहिं इहा ॻाल्हि बि थी रही आहे त सिंध जी दिलि, सिंध जे गादी वारे शहर कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वेंदो। सिंध जी विरासत बाबति वक़्त ब वक़्तु उभरंदड़ बहस ऐं नवनि सूबनि जे क़याम बाबति हलंदड़ ॻाल्हियूं रुॻो सियासी बहस न, पर हिकु हसास क़ौमी मामिलो आहिनि। पाकिस्तान जो आइन सूबनि जी हदबंदियुनि या नवनि सूबनि जे क़याम लाइ वाज़िह तरीक़ेकार ॾिए थो। आइन मूजिबि कंहिं बि सूबे जे हदनि में तब्दीली या नए सूबे जे क़याम लाइ लाॻापियल सूबे जी असेंबली खां 2/3 अक्सरियत सां मंज़ूरी लाज़मी आहे। उन करे आइन जे मौजूदा दायरे अंदरि सिंध जी विरासत अमली तौरु मुमकिन नज़र नथी अचे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त कुझु हल्का वरी इहे अफ़वाह हलाए रहिया आहिनि त नई आइनी तरमीम ज़रिए उहो तरीक़ेकार तब्दील करण जी कोशिशि थी सघे थी। अहिड़ियूं ॻाल्हियूं सिंध जे माण्हुनि में बेचैनी पैदा कनि थियूं, छाकाणि त सिंध जी विरासत जो सुवालु रुॻो इंतिज़ामी मामिलो न आहे, पर सिंध जी तारीख़, सुञाणप ऐं क़ौमी वजूद सां जुड़ियल आहे। सिंध सदियूं पुराणी तहज़ीब, सक़ाफ़त ऐं तारीख़ी वहदत जो नालो आहे। हीअ धरती फ़क़्ति हिकु सूबो न, पर पाकिस्तान जे क़याम जी जदोजहद में बुनियादी हैसियत रखंदड़ ख़ितो आहे। उहो तारीख़ी सच आहे त पाकिस्तान जी करारदाद खे सभ खां पहिरीं सिंध असेंबली मंज़ूरु कयो हो। तंहिं करे सिंध खे हिन मुल्क जो ख़ालिक़ चवणु कंहिं बि तरह वधाउ न आहे। घणे अरसे खां कुझु बदख़्वाह क़ुवतूं सिंध खे कमज़ोर करण ऐं उनजी वहदत खे टोड़ण लाइ सरगर्म रहियूं आहिनि। कॾहिं लसानी बुनियादनि ते नफ़रत खे हथी ॾिनी वञे थी त कॾहिं इंतिज़ामी सुधारनि जे नाले में सिंध जी विरासत जूं तजवीज़ूं साम्हूं आंदियूं वञनि थियूं। अहिड़ियूं कोशिशूं हक़ीक़त में वफ़ाक़ खे मज़बूत न पर कमज़ोर कनि थियूं। नामियारो लेखक ऐं कंपेयर अमीन अरबाब लिखे थो, 18 तरमीम जो ख़ात्मो थिए न थिए,
कराची वफ़ाक़ हवाले थिए न थिए, सिंध टुकर थिए न थिए, या हिकिड़े ई वीर मुठ में सिंध हुकूमत शूअ थिए न थिए, पर उभा अखें पियो ॾिसिजे त हाणे इस्लामाबाद ॿियनि सूबनि खां वधीक सिंध ते ॾमरजणु शुरू करे छॾियो आहे। इस्लामाबाद खे हाणे रुॻो मुल्क जा तालीमी सिहत वारा खाता ऐं मुख्य हाईवेज़ या मोटरवेज़ नथा घुरिजनि, पर पोर्ट वारा समूरा उहे शहर बि था घुरिजनि जिन जी हर रोज़ु अरबे वारी आमदनी दाइमी दौलत बणियल आहे। रुॻो एतिरो न, पर इस्लामाबाद बाक़ाइदे सूबनि जे नक में नाकीली विझी मतारा होटल जो महिरी थी उठ ते सवारी बि करणु थो घुरे। हाणे सवाल इहो आहे त पोइ आख़िर कहिड़े बाग़ जी किथे आहे मूरी पोखियल, जेका हेॾी वॾी ताक़तवर इस्लामाबाद खे बि ख़बरदार जेकॾहिं ईअं कयो चई अखियूं ॾेखारे थी। इहो बि सच आहे त हिन वक़्तु इस्लामाबाद मुकमल तौर ते पीपल्स पार्टी ख़िलाफ़ बि मछरियल आहे ऐं कराची में ॿाहुनि खे ॿिरनि मां ॿाहिरि निकिरी सूबे जो नारो हणण जो चई फ़ैसिलो करे ई छॾियो आहे त फट ॿधो ई चङो। सवाल इहो आहे त जेकॾहिं फट ॿधो ई चङो सम्झी पीपल्स पार्टी जे पेरनि में ॾावण विधा विया त शौक़ सां अंदरि शहबाज़ सरकार जो बि छा थींदो? शहबाज़ सरकार जो छा थींदो जो उल्को करण वारा जेकॾहिं इहो सम्झनि था त लाहौर वारा लाड़काणे वारा त आहिनि ई कोन, जो चयो वेंदो त घणेई थियो, हलो पंहिंजे घर ते, इहा बि उन्हनि जी भुल आहे। इस्लामाबाद नसरपुर जो उहो नाग आहे जेको ॾंगण जो मज़ो ई उन्हनि ख़फ़्तियुनि मां वठंदो आहे, जेके खेसि खीरु पीआरे पीआरे ताते निपाए वॾो कंदा आहिनि, पोइ उहो सियासी ख़फ़्ती लाहौर जो हुजे या लाड़काणे जो। हिन वक़्तु इस्लामाबाद ख़तरनाक हद ताईं सियासी रांदि खेॾण जे मूड में अची वियो आहे ऐं हू गैर मामूली क़दम खणण तरफ़ वधंदे नज़र पियो अचे, जंहिंजी न रुॻो पीपल्स पार्टी खे खुड़क पइजी वई आहे, पर ख़ुदि शहबाज़ सरकार जी बि निंड फिटल आहे। शौक़ शौक़ में रांदि शुरू करे ई वेठो आहे, पर जेकॾहिं इस्लामाबाद रांदि हाराए वियो त सुबुह जो संदेश कुझु खणी अचे न अचे, पर हेलो को वुठे जूं वाधायूं बि ॿियूं हूंदियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं अवीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में हिक ॿिए सां हमक़दम बणिजूं, सुजाॻी जा सॾ वरनायूं त जीअं मंज़िल जी का मूमल माणे सघूं। हुक्मराननि पारां सिंध खे तजुर्बेगाह बणायो वियो आहे। ख़ासि तौर ते सिंध में जिन खातनि ते नित नवां तजुर्बा थींदा रहिया आहिनि, उन्हनि में तालीम खातो बि हिकु आहे। गुज़िरियल ॾहाकनि खां तालीम खाते में तजुर्बा जारी आहिनि। खाते जी इंतिज़ामिया जो सॼो ज़ोर उस्तादनि जी हाज़िरी ते, जेको हुजण बि घुरिजे, पर उन सॼी मश्क मां मक़सदु हासिलु न थी सघियो आहे। बायोमेट्रिक वारो निज़ाम मुतारिफ़ करायो वियो, जंहिं वेतर करप्शन जो नओं दर खोलियो। मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में मॉनिटरिंग अमले जी सेटिंग जूं ख़बरूं अचणु लॻियूं। उस्तादनि खे अॻुवाट इतला मिलणु लॻा। अहिड़ी तरह बायोमेट्रिक सिस्टम नाकाम थी वियो। फेस वारो नओं सिरिश्तो बायोमेट्रिक सिस्टम जी नाकामी जो इतराफ़ आहे। हिकु तरफ़ समूरा तजुर्बा उस्तादनि जी हाज़िरी जे हवाले सां थींदा रहिया, पर ॿिए तरफ़ तालीमी इदारनि में सहूलियतूं फ़राहम करण वारे पासे खे नज़रअंदाज़ कयो वियो। स्कूलनि खां ॿाहिरि शागिर्दनि जे तइदाद खे ॾिसी मुंतज़मीन जी अहसन कारकर्दगी जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। समय स्कूल इमारतनि बिना हली रहिया आहिनि। जिते इमारतूं आहिनि त उते अक्सर स्कूलनि में न बिजली आहे, न पाणी, न चौधीवारी, न वरी वाशरूम जी सहूलियत। इहा पिणु हिकु हक़ीक़त आहे त करप्शन उस्तादनि जी गैर हाज़िरी जा ज़िम्मेवार तालीम खाते जा अमलदार आहिनि, जेके सिका राइजुल वक़्त एवज़ उस्तादनि जी गैर हाज़िरी जा ज़िम्मेवार आहिनि। पहिरीं त उन्हनि जी सख़्ती थियणु घुरिजे। उतां ई करप्शन जो ख़ात्मो कयो वञे त उस्ताद पाण मुरादो कुझु नथो करे सघे, पर उन लाइ कुझु नाहे करिणो।
सिंध सेक्रेटरीट में कई वणज वापार थिए थो। छा तालीम खाते जा मुंतज़मीन उन खां वाक़ुफ़ु न आहिनि? उहे तालीम खाते में जेको बि तजुर्बो कनि था उन सां करप्शन जो नओं दर खुली थो वञे। तालीम खाते जे मुंतज़मीन खे यादि हूंदो त सिंध जे तालीमी इदारनि में उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण लाइ जॾहिं ज़िले अदालती आफ़ीसरनि सिंध हाई कोर्ट जे हुकम ते छापा हणणु शुरू कया हुआ त उन्हनि जो असरु इहो पियो जो केतिरनि ई हंधनि ते जिन उस्तादनि सालनि खां स्कूलनि जो मुंहुं बि न ॾिठो हो उहे उन्हनि छापनि जे ख़ौफ़ खां सुम्हंदा बि स्कूलनि में हुआ। उस्तादनि जी हाज़िरी बहितर बणिजी वई हुई। उन मां साबित थियो त उस्तादनि जी गैर हाज़िरी जो मसइलो इंतिज़ामी आहे। पर हाणे जॾहिं नित नवां तजुर्बा थी रहिया आहिनि तॾहिं सुवालु इहो बि साम्हूं अचे थो त आख़िर स्कूलनि खे सहूलियतूं केरु फ़राहम कंदो? निसाब में सुधारा केरु आणींदो? इन हवाले सां नए सिर नई इंतज़ामकारी जी ज़रूरत आहे। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था ख़ूबसूरत लेखक नदीम अख्तर जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे शी जिन ऐं ट्रंप जी मुलाक़ात, समूरियूं अॻकथियूं ग़लति साबित। अमेरिका ऐं चीन बाबति आम मशहूरु बयानिया इहे चवनि था त दुनिया जी ॿिनि वॾियुनि ताक़तनि विच में मुआशी ऐं सियासी जंग जारी आहे जंहिंजो नतीजो कंहिं हिकु मुल्क जे मुकमल शिकस्त जी सूरत में निकिरणु लाज़मी आहे। इन्ही पस मंज़र में 9 सालनि खां पोइ थींदड़ चीन ऐं अमेरिका जी सरबराही मुलाक़ात ते सॼी दुनिया जूं नज़रूं खुतल हुयूं ऐं हर तरफ़ मनफ़ी अंदाज़नि अॻकथियुनि जो बाज़ार गरम हो। सदर ट्रंप जो चीन में शाही इस्तक़बाल कयो वियो। ॿिन्ही मुल्कनि जे अॻुवाणनि विच में डिघियूं ॻाल्हियूं थियूं। चीन मां रवानगी खां अॻु सदर ट्रंप ऐं शी जिनपिंग अकेला घुमंदे अहिड़नि हसास ऐं नाज़ुक मामलनि ते ॻाल्हाईंदा रहिया जिन खे राज़ में रखणु वधीक मुनासिबु सम्झियो वियो। सदर ट्रंप दुनिया जी 14 वॾियुनि अमेरिकी कंपनियुनि जे CEOs खे पाण सां गॾु खणी आयो हो जिन जी गॾियल मालियत $13 ट्रिलियन हुई। इहो संदसि तरफ़ां साफ़ पैगाम हो त अमेरिका टकराव न पर वापारु चाहे थो। ॿिए तरफ़ सदर शी बि साॻी सोच रखंदड़ नज़र आयो। हुन चयो त असांजा गॾियल मुफ़ाद असांजे इख़्तिलाफ़नि खां घणो वधीक अहम आहिनि। चीन ऐं अमेरिका खे हिक ॿिए जो हरीफ़ न पर साथी हुजणु घुरिजे। हिन तारीख़ी मुलाक़ात जी शुरूआती तासिर घटि में घटि उन मशहूरु बयाने खे रद्द करे छॾियो आहे जंहिं मूजिबि दुनिया जे उन्हनि ॿिनि ताक़तवर मुल्कनि विच में वजूदी जंग लाज़मी हुई। अमेरिका ऐं चीन ॼाणनि था त $110 ट्रिलियन जी आलमी GDP में संदन गॾियल हिसो 47.4 ट्रिलियन खां वधीक आहे। तंहिं करे ॿिन्ही जे मुफ़ाद में इहो आहे त गॾिजी दुनिया जी अॻुवाणी कनि ऐं हिक नए घणरुखी आलमी निज़ाम जा ख़दोख़ाल तरतीब ॾियनि। ॿिन्ही मुल्कनि जी सोच में उहा ड्रामाई तब्दीली रातो राति पैदा न थी आहे। उन जे पोयां हिकु डिघी तारीख़ आहे। सन 1990 खां अॼु ताईं सियासी इख़्तिलाफ़नि बावजूदि चीन ऐं अमेरिका विच में इंतिहाई गहरा मुआशी लाॻापा क़ाइमु रहिया आहिनि ऐं ॿई मुल्क गॾियल मुफ़ादनि खे चङी रीति सम्झनि था। चीन ॼाणे थो त खेसि दुनिया जी ॿी वॾी मईशत बणाइण में अमेरिका अहम किरदारु अदा कयो आहे। ओपन डोर पॉलिसी ऐं घटि पैदावारी लाॻत मां फ़ाइदो वठंदे अमेरिकी कंपनियुनि चीन में समें सनअती यूनिट क़ाइमु कया। उन्हनि कंपनियुनि $खरबें जो मुनाफ़ो ज़रूरु कमायो पर उन सां गॾु जदीद टेक्नोलॉजी, कारपोरेट इंतिज़ाम जो तजुर्बो ऐं मार्केटिंग जूं महारतूं बि चीन ॾांहुं मुंतक़िल कयूं जंहिंमां चीन भरपूर फ़ाइदो वरितो। चीन दुनिया जे कारखाने तौरु $खरबें कमाया। मुल्क में रोज़गार जा लखे मौक़िया पैदा थिया ऐं शदीद ग़ुर्बत जो ख़ात्मो थियो। चीन जे नौजवाननि अमेरिका जी बहितरीन यूनिवर्सिटियुनि मां जदीद साइंस, इंजीनियरिंग, कंप्यूटर टेक्नोलॉजी ऐं कारोबारी इंतिज़ाम जी तालीम हासिलु कई ऐं वापसि वञी पंहिंजे मुल्क जी टेक्नोलॉजी ऐं सनअती तरक़ी खे वधीक तेज़ कयो। चीन अमेरिका जी हिमायत सां 2001 में WTO जो रुकन बणियो जंहिंखां पोइ उन जी बेमिसाल तरक़ी जो दौरु शुरू थियो। 2001 में अमेरिका $729 अरब बरामद सां दुनिया जो सभ खां वॾो बरामद कंदड़ मुल्क हो जॾहिं त चीन जूं बरामदात उन खां 3 भेरा घटि यानी $226 अरब हुयूं ऐं हूअ चोथे नंबर ते हो।
2025 ताईं चीन पहिरें नंबर ते पहुची वियो ऐं उन जूं बरामदात $3,590 अरब खां वधी वियूं, जॾहिं त अमेरिका जूं बरामदात $1,900 अरब रहियूं ऐं हूअ ॿिए नंबर ते हलियो वियो। परॾेही वापार में चीन खे हर साल $1 ट्रिलियन जो फ़ाइदो थींदो आहे, जॾहिं त अमेरिका खे $1 ट्रिलियन जो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो आहे। अमेरिका चीन जो सभ खां वॾो तिजारती साथी आहे, जॾहिं त चीन अमेरिका जो टियों वॾो तिजारती साथी आहे। मईशत ऐं वापार में मुक़ाबिलो हिकु फितरी ॻाल्हि आहे, पर उन जूं पंहिंजूं हदूं पिणु आहिनि। तंहिं करे इहो ख़्यालु दुरुस्त न आहे त चीन ऐं अमेरिका हिक ॿिए खे तबाह करणु चाहिनि था। हक़ीक़त त इहा आहे त ॿिन्ही खे अॼु हिक ॿिए जी जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी अॻु कॾहिं बि न हुई। चीन जी मुआशी तरक़ी में बरामदात बुनियादी किरदारु अदा कनि थियूं, जॾहिं त अमेरिका दरामदी शयुनि जे इस्तेमाल जे लिहाज़ खां दुनिया जी सभ खां वॾी मंडी आहे। अमेरिका में फ़ी माण्हू आमदनी $24,000 आहे। उते जो सार्फ़ पंहिंजी वॾी ख़रीदारी ताक़त सबबि दुनिया जी हर शइ ख़रीद करण जी सघ रखे थो। अमेरिकी मंडी इंतिहाई घटि टैरिफ ते दुनिया जे हर मुल्क लाइ खुलियलु आहे। उन मुनफ़रद सूरत हाल जो नतीजो इहो आहे त अमेरिका खे तक़रीबन हर मुल्क सां वापार में नुक़सानु थींदो रहे थो। चीन जी आबादी अमेरिका खां 4 भेरा वधीक आहे, पर उन जी फ़ी माण्हू आमदनी सिर्फ़ु $14,000 आहे। चीनी सार्फ़िन जी ख़रीदारी ताक़त घटि हुजण सबबि मुल्क अंदरि शयुनि जे विकिरे जी गुंजाइश बि महदूदु आहे। चीन जूं फैक्ट्रियूं जेको सस्तो सामान तयारु कनि थियूं, उन जी ॿाहिरीं तलब मुल्की तलब खां तमामु घणी आहे। उन करे वापार जो तवाज़न हमेशह चीन जे हक़ में रहे थो ऐं उन सां वापार कंदड़ तक़रीबन हर मुल्क नुक़सान में रहे थो। चीन जी मुआशी तरक़ी जो वॾो दारोमदार बरामदात ते आहे, तंहिं करे हू कंहिं बि सूरत में अमेरिका जहिड़ी वॾी मंडी वञाइण जो ख़तरो नथो खणी सघे। उहो चीन जे पंहिंजे मुफ़ाद में आहे त हू मुतवाज़न टैरिफ ज़रिए पंहिंजे वॾे तिजारती साथी अमेरिका जे वापारी खसारे खे घटि करण में मदद करे। अमेरिका खे पंहिंजी बजट खसारे में घटिताई ऐं रोज़गार जा नवां मौक़ा पैदा करण लाइ मैन्युफैक्चरिंग शोबे में परॾेही सीड़पकारी जी सख़्तु ज़रूरत आहे। अमेरिका सीड़पकारी लाइ हर मुल्क खे पैदावार ते 0 टैक्स ऐं मज़बूत सार्फ़ मंडी जहिड़ियूं पुरकश सहूलियतूं ॾेई रहियो आहे। चीन वटि $खरबें जो इज़ाफ़ी सरमायो मौजूदु आहे, तंहिं करे इम्कान आहे त उहा अमेरिका में जल्द $1 ट्रिलियन जी सीड़पकारी करे। अमेरिका वापारी खसारो घटि करण लाइ चीन ॾांहुं पंहिंजी बरामदात वधाइणु चाहे थो। सदर ट्रंप मूजिबि चीन 200 पोंग जहाज़ ख़रीद करण ते राज़ी आहे। उन खां सवाइ चीन अमेरिका खां वधीक ख़ाम तेल ख़रीद करणु शुरू कयो आहे, जेको इन ॻाल्हि जो बि इज़हार आहे त चीन जी नज़र में अमेरिका सां बहितर मुआशी लाॻापा ईरान जे सस्ते तेल खां बि वधीक अहम आहिनि। आलमी वापार में चीन ऐं अमेरिका जो गॾियल हिसो 40% आहे। ॿई मुल्क दुनिया जी मईशत जा सभ खां ताक़तवर इंजण आहिनि। हमवार ऐं बिना रुकावट आलमी वापार संदनि पहिरीं तरजीह आहे। दुनिया जे 70% वापार समुंड ज़रिए थींदो आहे, जंहिं ते ख़र्च बि घटि ईंदो आहे। अहम सामूंडी रस्तनि खे खुलियल रखण में चीन ऐं अमेरिका समेत हर मुल्क जो मुफ़ाद शामिल आहे। इन्ही करे ईरान जो सामूंडी लंघ पुरअमन ऐं सभिनी लाइ खुलियल रखण बाबति चीन ऐं अमेरिका जे मौक़िफ़ में हमाहंगी मौजूदु आहे। चीन ऐं अमेरिका जो ख़्यालु आहे त ईरान वटि एटमी हथियार न हुअणु घुरिजनि। हिन सोच जे पोयां इहा हिकमत अमली मौजूदु आहे त इंतिहा पसंदीदा माइल हुकूमतूं कंहिं बि वक़्तु एटमी मुहिम जो करे सघनि थियूं या एटमी सलाहियत खे ब्लैकमेलिंग लाइ इस्तेमालु करे सघनि थियूं। तंहिं करे उन्हनि खे रोकणु ज़रूरी आहे। अमेरिकी सदर जो इहो चवणु त अमेरिका 9500 मील सफ़र करे ताइवान जी जंग विढ़ण जो को इरादो नथो रखे। चीन ॾांहुं मुफ़ाहिमत जो हिकु वॾो क़दम सम्झो पियो वञे। अमेरिका ऐं चीन जे पॉलिसियुनि में अहिड़ी बुनियादी तब्दीली दुनिया जे सियासी मंज़रनामे खे बदिलाए वधीक महफ़ूज़ बणाए सघे थी। इहो चवणु ग़लति न थींदो त शी जिनपिंग ऐं डोनाल्ड ट्रंप जी तारीख़ी मुलाक़ात ऐं मुफ़ाहिमत ॾांहुं वधंदड़ हिन अॻु भराई ॿिनि वॾियुनि ताक़तनि जे विच में टकराव बाबति मशहूरु आम तजियनि जे सॼी बसात खे उबतो करे छॾियो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नदीम अख्तर जो लिखियलु लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे शाइर खबड़ चांग लिखियो, उथो यार हारी जावार आई,
वठो हक़ तिन खां जिनी हड़ फबाई। हरामी खे न हाणे थो हिलाल घुरिजे, संदो मुफ़्त मिसकीन जो माल घुरिजे। न माह न महीनो सॼो साल घुरिजे, भरे पेट पंहिंजो वियो सभु खाई। उथो यार हारी इझा वार आई। पिया नेठ तिन सां हथे हाण आहियूं, परे हुआसूं पहिरीं ॿखे हाण आहियूं। कंदा छा कायर लखे पाण आहियूं, वेंदो हर वॾेरो हितां हार खाई। उथो यार हारी इझा वार आई। खणी पाण कोडर वॾेरा वलींदा, न की दाब दड़को न झिड़पूं झलींदा। खले हाण छॾब नागे हा खलींदा, पटेल थींदा पूरा मॼो माल खाई। उथो यार हारी इझा वार आई। ख़बर चए पंहिंजा वठो हक़ हारी, सठई सूर सदमा सॼण साल सारी। ख़तम नेठ थींदा वॾेरनि जी वारी, कंदा हू कमीना फॾा छा फॾाई। उथो यार हारी इझा वार आई। उथो यार हारी इझा वार आई। पीर ज़ियाउद्दीन ज़िया ख़्यारवी लिखे थो, कॾहिं नेठि अहिड़ो बि दस्तूर थींदो, को इंसान कंहिं वटि न मजबूर थींदो। न कमचोर काहिल कंदो ऐश इशरत, न नादार हारी ऐं मज़दूर थींदो। बुखियो कीअं न कॾहिं को मासूम सुम्हंदो, ॾुखनि ॾूर त हिन ॾे हतां ॾूर थींदो। हड़प जे कंदो हिकु बेतीलो वॾेरो, अखियुनि काण उन जे सो अंबूर थींदो। वॾेरनि जो वारो वञी की न वरंदो, उहो नास आख़िर त नासूर थींदो। थियो सुर्ख़ जीअं समूरो ई मशरक़, सॼो मुल्क पंहिंजो बि मंसूर थींदो। ज़िया खे यकीन आहे त जल्दी ऐं साकी 9 मई कदे जो को दस्तूर थींदो। सिंधू माथिरीअ जी तहज़ीब जी इर्तिक़ा में दरिया जे किरदार बाबति नामियारो साफ़ी ऐं लेखक रुक सिंधी लिखे थो, मां पंहिंजी ॻाल्हि प्रोफेसर माणिक पथावाला जी उन लिख सां शुरू कंदुसि था। सिंध खे रौनकदार ऐं भरियो भाॻियो बणाइण में सिंधू दरिया जो वॾो हथु आहे। सिंधू दरिया असांजी सिंध जे जनम खां अॻु ई मौजूदु हो। जीअं ॿार ॼमण खां अॻु माउ जे थणनि में थञ अचे थी, तीअं सिंध खे ताते निपाए वॾो करण लाइ सिंधू दरिया अॻे ई हिते हाज़ुरु हुयो। सिंध धरती जो वजूदु अॼु खां अटकल 100 करोड़ साल अॻु टेथ समुंड जे अंदरां मैदानी इलाइक़े ऐं पहाड़ी सिलसिले उभरण जे करे थियो। 2-2.5 लख साल अॻु समुंड हाटी वञी मौजूदा कराचीअ वारी सतह वटि बीठो ऐं सिंधूअ जे मैदान मां सिंधू नदी वहण शुरू थी। सिंधू जे मैदान खे तश्कील ॾियण में वॾो हथु सिंधू नदी जो आहे, जेका संदसि विच मां सींध वांगुरु वहे थी। अर्ज़ियाती माहिरनि जो चवणु आहे त जंहिं वक़्तु सॼी सिंधू माथर समुंड जे पेट में हुई, उन वक़्तु बि उन जे विच मां सिंधू नदी वहंदी हुई। ऐं जीअं जीअं समुंड सिंधू जो मैदान छलणु शुरू कयो त सिंधू नदी उन खे सएं सिधे मैदान जी शक्ल ॾियणु शुरू कई ऐं सिंधूअ जे लोढ़िया दल लट सां ज़मीन मथां समुंड जो छॾियलु तासीर ख़तमु थींदो रहियो ऐं सिंधू जा मैदान हिकु ज़रख़ेज़ चीकी उपत वारी मिटी सां मालामाल बणिजणु लॻा। लैम्बरक चवे थो त सिंधू नदीअ जे लोढ़ियादल लट, जंहिंखे गर्मी पाणीअ सावक जी तासीर सुधारे संवारे हिकु सएं सिधे मैदान जी शक्ल में माथिरीअ जे छेड़नि ताईं पथारे छॾियो। हिन देश खे सिंध नालो हितां जे आगाटुनि रहाकनि सिंधू नदी तां ॾिनो, जंहिंजी माना आहे समुंड या वॾे दरिया वारो मुल्क या उहो वहिकरो जेको सदाईं पियो वहे। जीअं त ख़ुदि सिंध धरती समुंड मां जनमु वरितो ऐं हिन नदी हितां जे बरपटनि खे सरसब्ज़ ऐं शाद आबाद कयो ऐं हितां जे रहवासियुनि जी तमदनी तश्कील कई। उन करे हितां जे आगाटुनि रहाकनि हिन देश जो वॾे दरिया जी निस्बत सां नालो ई सिंध रखियो, जेको अॼु खां ॾहाको हज़ार वरिया पुराणो आहे। पोइ उहो नालो सिंध ईरानी वापारियुनि सिंध मां फेराए हिंद कयो, जंहिंमां हाणोको हिंदुस्तान थियो आहे। तंहिंखां पोइ रूमी वापारियुनि उनखे वधीक फेराए इंड कयो, जंहिंमां हाणोको इंडिया बणियो आहे। तंहिं करे ॾिसबो त सॼे मुल्क हिंदुस्तान खे नालो ई सिंधू नदी ऐं सिंध मां मिलियो आहे। इंसानी तहज़ीब जी शुरूआति दरियाउनि जे किनारनि ते थी। क़दीम दौर जे माण्हुनि पंहिंजा झूपा उन हंधि जोड़िया जिते खेनि पाणी संजाई सां मिली थिए सघियो, छो जो अवाइल में अञा अहिड़ा औज़ार जुड़ी की न सघिया हुआ
जिन जी मदद सां खूह खोटे या दरियाउनि मां वाह कढी पाणी जो पुराव करे सघिजे। उन करे रिहाइशी ॻोठ या शहर ॿुॾण जा मुनासिब हंध दरियाउनि ऐं ढंढनि जा किनारा ई हुआ। दरियाई किनारनि भरिसां रहण करे पाणी ऐं ख़ुराक जो मसइलो हल थी सघियो थे। न सिर्फ़ु उते ॿनियूं खेड़े रेज करे ज़राइत खे तरक़ी वठाए सघिजे पई, पर गॾोगॾु जानवरनि जो चारो ऐं ॿिया हुनर ऐं कारीगरियूं पिणु उते ज़ोर वठी सघनि पियूं। यानी अवाइल में तहज़ीब जो ॿूटो दरियाउनि जे किनारनि ते ई वधी वण थियो। दुनिया अंदरि 3 वॾे में वॾा दरिया सिंधु, दजला ऐं फिरात आहिनि, जिन जे किनारे ते तमदनी ज़िंदगीअ जी शुरूआति थी ऐं ज़राइत ज़ोर वरितो। क़दीम दौर में सिंधु माथिरी में 2 शयुनि जी पूॼा थींदी हुई, जंहिंमें हिकु धरती ॿियो दरिया। अवाइले इंसाननि ज़मीन जी पेट मां सरसब्ज़ सिला उभरंदे ॾिठा ऐं मुख़्तलिफ़ अनाज ॿूटा ऐं मेवा ज़मीन जी पैदाश हुअण करे हुननि धरती खे इंसान जी बहितर ज़िंदगी जो ज़ामिन ॼाणंदे उन जी पूॼा करणु शुरू कई। उनखे माउ कोठणु लॻा, छो जो औरत माउ ऐं धरती ॿई तख़लीक़ कंदड़ शयूं हुयूं। क़दीम सिंधु नदी जे मेरांझड़े पाणी मां पंहिंजी ज़िंदगी जूं ज़रूरतूं पूरियूं करणु लॻा। हिननि सिंधु जे ई पाणी ते फसल पोखिया ऐं गॾोगॾु हुननि जी सनत ऐं हरफ़ जो दारो मदार ई सिंधु जे पाणी ते हुयो। उन करे हू सिंधु नदी जी अहमियत ॼाणंदे उनखे इज़त जी निगाह सां ॾिसणु लॻा ऐं हुन जे पाणी खे पाक ऐं पवित्र ॼाणंदे उनखे पूॼणु लॻा। सिंधु तहज़ीब जा अहम माॻ सिंधु दरिया जे किनारे तां मिलिया आहिनि, जंहिंमां इहो साबित थिए थो त हिन तरक़ी याफ़्ता तहज़ीब जो बुनियादु ऐं सरचश्मो सिंधु दरिया हो ऐं अॼु बि आहे। सिंधु तहज़ीब जे ॿियनि माॻनि समेत 2 अहम माॻ मोहनजो दड़ो ऐं आमरी सिंधु नदी जे किनारे ते मौजूदु आहिनि। चाहूअ जो दड़ो सिंधु सभ्यता जे ॿियनि शहरनि वांगुरु उन वक़्तु सिंधु दरिया जे उभरंदे शाख खां 3 मीलनि जे मुफ़ासिले ते हो। हड़ापा सिंधु सभ्यता जी शहरी तमदन जो हीउ अहम मर्कज़ ऐं सूबाई गादी वारो हंधु मौजूदा सूबे पंजाब जे ज़िले साहिवाल में अॼु वारे हड़ापा ॻोठ जे भरिसां रावी नदी जे कप ते आहे। उन करे जेकॾहिं दरियाउनि जा रुख़ तब्दील कया विया या वरी उन्हनि आॾो बंद ॿधा विया त न फ़क़्ति हीअ समूरी तहज़ीब फ़ना थी वेंदी, पर असल में हिन माथिरी में रहंदड़ इंसान जो वजूद ई ख़तरे में अची वेंदो। उन करे सिंधु दरिया जेको कश्मीर खां केटी बंदर ताईं हिन ख़िते जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ज़ामिन आहे, उन सां कंहिं बि क़िस्म जी हथ चुरांद न फ़क़्ति मौजूदा सिंध, पर हिन सॼे ख़िते जी तबाही जो सबबु आहे। नामियारो शाइर अयूब खोसो लिखे थो, भितियुनि जे क़ैद जा राही अलाए तूं कॾहिं ईंदे। भितियुनि जे क़ैद जा राही अलाए तूं कॾहिं ईंदे। ॾखण जे वाव में तोले गुंधिया मूं वार हा ढोलिया। सितारनि नेण पे खोलिया, अजब इसरार हा ढोलिया। दरी में दीप आतो हो, नशो केॾो हो रस्तनि में। संझे में सार हुई तुंहिंजी, उञायल पार हा ढोलिया। हलियो ऐं तूं ईअं हेकल खईं ग़म कोन पोसाही। भितियुनि जे क़ैद जा राही अलाए तूं कॾहिं ईंदे। निमाणी हाण किंझर जो समूरो नाज़ मेरो आ। ठठे में बेनियाज़ी आ, घटिन में ॼण अंधेरो आ। बघनि में माठ आ सावल, नाड़ी थी ॿुधाए का। निहारिया मूं कपिड़ा आहिनि, किथे तुंहिंजो न पेरो आ। पवे थो हाव पेरनि में, लॻे थो वक़्तु आ खाई। भितियुनि जे क़ैद जा राही अलाए तूं कॾहिं ईंदे। भॼी पियासे कंगण सावा, विदाहा तो जे बाहुनि में। रुलनि थियूं हसरतूं पागल, असर नाहे को दाहुनि में। ॿरी आ कोन चुल्ह पंहिंजी, अञा ॿेड़ी आ थाणे में। रुॻो ही सोग थो साड़े, डुकनि था दर्द राहुनि में। विछोड़ियल हेकली दिलि जो किथे अॼु कोन आवाही। भितियुनि जे क़ैद जा राही अलाए तूं कॾहिं ईंदे। पिरीन क़ैद में तुंहिंजूं कटनि थियूं कीअं अलाए रातियूं। पिरीन क़ैद में तुंहिंजूं कटनि थियूं कीअं अलाए रातियूं। ॿरनि था अंग ही मुंहिंजा, रड़नि थियूं रूह जूं रातियूं। सखियुनि में टहिकड़ा आहिनि, पखियुनि खे छा चवां। नियापो मूं माणियो आ, निहार जी चंड जूं झातियूं। रुॻो हिन यादगिरियूं बसि अंदर जूं हाण हमराही। भितियुनि जे क़ैद जा राही अलाए तूं कॾहिं ईंदे। अलाए तूं कॾहिं ईंदे। अलाए तूं कॾहिं ईंदे। अयूब खोसे जे हिन ख़ूबसूरत नज़म सां जो के प्रोग्राम जा समूरा रंग
हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।